नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अमोया बिशारा सुंगो माया गज़ाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में जारी लोड शेडिंग की सूरत हाल बाबत अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में तवानाई वारी वज़ारत जा अमलदार बिजली की तलब ऐं पहुच बाबत आगाही ॾींदा। सॼे मुल्क में बिजली की लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पीटीआई जे परॾेही फंडिंग केस जी ॿुधणी अरबा खां जुमे ताईं थींदी। इस्लामाबाद जे रेड ज़ोन में कलम 144 लागू। रेड ज़ोन में दाख़िल थियण वारा रस्ता सील। डी चौक ऐं नादरा चौक कंटेनर्स लॻाए बंदि कया विया। पीटीआई जो इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतिजाज कंदी। FIA अॻूणे डीजी FIA बशीर मेमण खे बेॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट में बशीर मेमण ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी। बशीर मेमण अदालत मां अबूरी ज़मानत वापसि वठी छॾियूं। जांच दौरान बशीर मेमण बेगुनाह साबित थियो आहे। बशीर मेमण कंहिं बि केस में घुर्बल न आहे। FIA जो मतन। पीपुल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई हुकुम जो मुक़ाबिलो करण ते चीफ इलेक्शन कमिश्नर जी वाखाण कंदे चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इदारे खे इमरान ख़ान जी टाइगर फोर्स में तब्दील करण खां इनकार कयो। पुरउमीद आहियूं त मुस्तक़बिल में बि हिकु मज़बूत इलेक्शन कमीशन खे ॾिसंदासीं। सिंध हाउस हमले में PTI जे असेंबली मेंबरनि जी ज़मानत रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट अताउल्ला ऐं फ़हीम ख़ान जी ज़मानत रद्द कई। पुलिस ॿिन्ही MNAs खे अदालती कमरे ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। मेहड़ वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहिमुतासिरनि जी बहाली वारो कमु न थी सघियो। DIG पारां जोड़ियल जांच रिपोर्ट मुकमल न थी सघी। हिकु धुर पारां मुसलसल वाक़े जी शरपसंदी ॼाणाए ॿी धुर ते केस दाख़िल करण लाइ पुलिस ते सख़्त दॿाउ। अॼु खां 2 मई ताईं सॼे मुल्क में गर्मी में वाध जो इम्कान। NDA में सॼे मुल्क में गर्मी पद में गैर मामूली वाध जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची में गर्मी पद 40 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। दादू नवाबशाह जकोबाद लाड़काणे ऐं सखर में 26 अप्रैल खां 2 मई ताईं गर्मी पद 46 खां 48 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। मियां साहब में भया बिरादरी जी ॿिनि धिरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग सबबि वाटड़ू मोहम्मद नवाज़ मारिजी वियो। हिकु औरत ज़ख़्मी। गौसपुर वेझो ॻोठ ग़ुलाम कादिर शेख जो रहवासी रहीम बख़्श शेख पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर।